नवाखे ॿुधाईंदा हलूं सॼी सिंध जियां खानपुर महर में स्कूलनि जी बंदिश ख़िलाफ़ सियासी समाजी धुरियुनि ऐं शहरनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे काज़ी ख़ादिम। जी काज़ी जी बिल्कुल, सिंध हुकूमत पारां सिंध में तालीमी इदारा वधीक बंद करण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ अॼु खानपुर महर में मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरियुनि तोड़े सिविल सोसाइटी शहरनि मुख़्तलिफ़ स्कूलनि जे उस्तादनि ऐं शागिर्दनि स्कूलनि जी बंदिश ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी हिते प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई आहे। अचो त हिन रैली में शरीक एहतजाज कंदड़नि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो छा चवणु आहे। अफ़सोस सां चवणो थो पवे त ॿारनि जो मुस्तक़बिल संवारण बजाए उन्हनि खे ऊंदहि जी तरफ़ धिकेलो पियो वञे ऐं स्कूली जेके पॉलिसियूं आहिनि उहे अहिड़ियूं पॉलिसियूं रखियूं पियूं वञनि जीअं ॿार पोइते वञे सिंध जी तालीम ॼाणे वाणे तबाह कई पई वञे। असां इहो मुतालबो था कयूं त स्कूल खोलिया वञनि। आला अमलदारनि ऐं सियासी सभिनी समाजी जेके बि इदारा वेठा आहिनि उन्हनि खे अपील कयूं था त बराए महिरबानी स्कूल खोलिया वञनि, स्कूलनि तो ताला हटाया वञनि ऐं ॿारनि जी तालीम जेको आहे बहाल कई वञे त जीअं ॿार पंहिंजो मुस्तक़बिल संभाले सघनि। 2 सालनि खां स्कूल बंदि पिया आहिनि ऐं स्कूल बंदि हुजण जे करे ॿारनि जो इलाही जेको आहे नुक़सानु थी रहियो आहे ऐं ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थी रहियो आहे। कोरोना खे वजूद में आंदो वियो, उतां खां जेको आहे त पहिरियों उन्हनि में जेके तालीमी इदारा खोलिया विया हुया, पर अफ़सोस सां चवणो पए थो सिंध हुकूमत असां नाजाइज़ियूं हर साल ॾींहुं ब ॾींहुं अञा वधाईंदी वञे पई। मुख़्तलिफ़ दरसगाहूं वग़ैरह कोरोना जे करे खुली वियूं आहिनि, उनजे करे जेका असांजी सिंध जी तालीम आहे उहा पहिरियां ई तबाह आहे। असां वज़ीर आला सिंध खे गुज़ारिश कंदासीं त SOPS तहत स्कूल जेके आहिनि तालीमी इदारा खोलिया वञनि। सिंध में सिंध सां को न कोई कंहिं इशू त नाइज़ियूं थींदियूं रहंदियूं आहिनि। हे हथरादो किरोड़नि जी आड़ में वेही स्कूल बंदि कराया विया आहिनि। उहे चवनि था जे सिंधी अॻिते न अचनि चाहिल पढ़े थी पवनि जंहिं उनखे शोर न अचे चाहिल हुजनि पिया जे असांखे वक़्त कमु अचे। असां मुतालबो कयूं था तालीम को इदारा खोलिया वञनि, प्राइवेट आहिनि उहे स्कूल खोलिया वञनि। जेकॾहिं स्कूल न खोलिया विया त असां रोडनि ते अची करे निकिरी करे पढ़ण जे लाइ असां हाज़िर आहियूं। जेकॾहिं स्कूलनि में कोरोना अचे थी पई त उहो मसइलो ई न आहे। असां हेठि वेही करे उस ते वेही करे पढ़ण जे लाइ कयूं ऐं स्कूल न खुलिया त असां ईअं ई कंदासीं, तमामु जल्दी कंदासीं। जेकॾहिं स्कूल न खुलिया त तमामु जल्द असां जेको रोडनि ते अची करे वेही करे पढ़ण जे लाइ। जी तव्हां हिते उस्तादनि ऐं शागिर्दनि तोड़े सिविल सोसाइटी जे माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि जो इहो चवणु हो त सिंध हुकूमत पारां जेको फ़ैसिलो कयो वियो आहे तालीमी इदारनि खे वधीक बंदि करण जो, इहो असांखे नामंज़ूर आहे ऐं इहो सरासर नाइंसाफ़ी आहे। सिंध जी तालीम अॻु में ई हिकु तबाह थियल आहे। हिननि इहो मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते सिंध में जेके तालीमी इदारा आहिनि उहे खोलिया वञनि ऐं ॿारनि जो जेको मुस्तक़बिल आहे उहो बचायो वञे। जी